दोस्तों, अॼु जेका मां तव्हांखे कहाणी थो ॿुधायां उहा कहाणी न हिकु हक़ीक़ी किस्सो आहे। हिकु मुहबत जो अहिड़ो दास्तान। अहिड़े दौर में तव्हां किस्सो ॿुधंदव, यकीनन तव्हांजी अखियुनि में पाणी अची वेंदो। हिकिड़ो नौजवान मेडिकल स्टोर ते कमु कंदो हुयो। चंद हज़ार हुनजी पघार हूंदी। हुन छोकिरे जे स्टोर ते हिकु नौजवान छोकिरी ॾींहं में 4 दफ़ा 5 दफ़ा पर्ची खणी ईंदी ऐं दवा वठी वेंदी। पोइ हिकिड़े ॾींहुं इहो थियो जो हुन छोकिरी जा पैसा खुटी पिया। हुन छोकिरीअ हुनखे ॿुधायो त मूं वटि एतिरा पैसा कोन्हनि, तव्हां कुझु दवाऊं घटि कयो। हिन छोकिरे हुनखे चयो त तव्हां खणी वञो, मूंखे बाद में पैसा ॾेई वञो। जॾहिं स्टोर जे सेठ हुन खां पुछा कई त तव्हां सुञाणो था? चई हा, मुंहिंजी पंहिंजी माइटणी आहे। छोकिरी बि ॾाढी शरीफ़ हुई, पर्दे में हमेशह ईंदी हुई, निकाब लॻल, हथनि ते जोराबा चढ़ियल, मतिलबु हिकिड़े सुठे घराणे जी। हिकिड़े ॾींहुं इतफ़ाक़ स्टोर जो जेको मालिक हुयो उहो स्टोर ते मौजूदु कोन हो। छोकिरो अकेलो ई मौजूदु हुयो। छोकिरी जॾहिं दवा जी पर्ची खणी आई त हिन न चाहींदे बि हुन सां ॻाल्हाइण जी कोशिशि कई। छोकिरी न पई चाहे त हिन सां ॻाल्हाए। बहरहाल हुन छोकिरी ॾे चंद रुपया बि रहियल हुया, इन जे करे छोकिरी हिन सां ॻाल्हायो। छोकिरी खां पुछा कई त तव्हां केरु आहियो? हुन पंहिंजी सॼी हक़ीक़त ॿुधाई त मुंहिंजी अमड़ बीमार आहे, मूंखे ॿियो को भाउ बि कोन्हे, मुंहिंजा सिर्फ़ु 2 मामा आहिनि, मां हिते पंहिंजे अमड़ सां रहंदी आहियां। ॿुधाई त मुंहिंजो वालिद साहब बि फ़ौत थी वियो आहे, मां पंहिंजे पीउ माउ जी अकेली धीउ आहियां। पोइ हुन छोकिरे छा कयो जो हुन हिन खां इजाज़त वरिती त छा मां तुंहिंजे अमड़ जे ॾिसणु अची सघां थो? हुन हामी भरी चई त तव्हां भले मरीज़ खां भले पुछा कयो। हीउ छोकिरो अंदरि हॉस्पिटल वियो, हुनजी अमड़ सां मिलियो। छोकिरी ॿुधायो त मां स्टोर तां दवा वठंदी आहियां, मुंहिंजा जेके पैसा खुटी पिया त उहे हिन असां ते रखिया। छोकिरे जो इख़लाक़ ॾाढो भलो हुयो। उन अमड़ छोकिरे खे चयो त जीअं बा तूं असां सां पहिरियों दफ़ो मिलियो आहीं, मुंहिंजी धीअ जो हिन दुनिया में केर बि कोन्हे, तूं हाणे वाक़ुफ़ थी, तो हिकिड़ी महिरबानी असां ते कई त काफ़ी पैसा तो असांजे करे रखिया, तोखे हिकिड़ो अर्ज़ु कयां त छा तूं उहो मञी ॾे? हुन चयो अमड़ हुकुम कर। छोकिरे इहो ई सोचियो त मतां कुझु खाइण लाइ घुरे, वधीक पैसनि रहण लाइ चवे। हुन चयो त मुंहिंजी धीअ दुनिया में अकेली आहे, मुंहिंजा 2 भाइर आहिनि जेके ॻोठ में रहंदा आहिनि, मुंहिंजी धीअ सां तूं शादी कर। छोकिरो ॾाढो हैरान थी वियो। बहरहाल छोकिरे चयो त इहो फ़ैसिलो मां अकेले नथो करे सघां। छोकिरे ॿुधायो त मुंहिंजो वालिद साहब बि फ़ौत थी वियो, मुंहिंजा 3 भाइर आहिनि ॿिया, हुननि जूं टिनी जूं शादियूं थियल आहिनि, मां सभिनी खां नंढो आहियां, पढ़ंदो बि आहियां, स्टोर ते कमु बि कंदो आहियां। तव्हां ख़ैरियत सां पंहिंजे घर अचो, ख़ुशि थी अचो त पोइ मां पंहिंजे भाइरनि सां सलाह करे तव्हां ॾे रिश्तो मोकिलींदुसि। अलाह जो हिकिड़ो मेलाप करणो हुयो। उहा कुराड़ी ठीकु थी पंहिंजे घर आई, हिननि जा राब्ता वधिया। हिननि जी दिलि में हिकु अजीब क़िस्म जी मुहबत पैदा थी वई। एॾो सचो ख़ुलूस, सचो प्यार ॿिन्ही जी दिलि में। आख़िर ॿिन्ही जो राज़पो बि हुयो। हिन पंहिंजा भाइर हुन कुराड़ी ॾे मोकिलिया रिश्ते लाइ। रिश्ते में हा थी वई। चंद ॾींहंनि खां पोइ उहा कुराड़ी फ़ौत थी वई। कुराड़ी फ़ौत थियण खां पोइ उहा छोकिरी अकेली थी वई। न चाहींदे बि हुन छोकिरी खे चयो त तूं काथे अकेली रहंदी आहे, रिश्तो बि थियल आहे त बहितर इहो आहे त नॉर्मल तरीक़े सां निकाह करे छॾियो। बहरहाल छोकिरी चयो त हाणे मुंहिंजी अमड़ फ़ौत थी वई, माण्हू मथां खिलनि, बहितर नथो लॻे, मां फ़िलहाल वञा थी पंहिंजे मामनि ॾे, 2-3 महीना गुज़रण ॾे। उहा ॻोठ में वई पंहिंजे मामनि ॾे। महसूसु थियो त मामनि ते बि ॼण ॿार हुई। हिकिड़ी यतीम छोकिरी जंहिंजो अलाह खां सवाइ केर बि न मिल्कियत, न पैसो, राति ॾींहुं हुनजी ख़िदमत या खाराइण पीअण, मामनि ते बि भार महसूसु पियो थिए। आख़िर पाण पंहिंजे मामनि खे ॿुधाई त मुंहिंजो रिश्तो थियल आहे फलाणे हंधि, मां शादी कंदुमि। उहो बि त राज़ी हुया। उन्हनि सोचियो त मतिलबु असांजी दिलि छुटी। छोकिरीअ हुन ॾे नियापो कयो, नॉर्मल तरीक़े सां शादी थी वई। छोकिरे बि ॾिठो त हाणे मुंहिंजी 5-7 हज़ार पघार आहे स्टोर ते, मां शादी कई आहे, मां पूरी न करे सघंदुमि। हुन हिकिड़े कंपनी में अप्लाई कयो।
उनखे हेड क्लार्क जी नौकरी मिली वई। जीअं हिननि जी शादी थी, ही पाण में ॾाढा ख़ुशि हुया। हिननि जी एतिरी मुहबत हुई जो हूअ घर में सॼो ॾींहुं हिन जे अचण जो इंतज़ारु करे, ऐं हू जेको कम ते वञे पियो त ऑफिस में सॼो ॾींहुं घड़ियाल ॾे दीद हुयसि त मूंखे मोकल मिले त फौरन पहुचाए। जीअं ऑफिस मां निकिरे त पंहिंजी बस पकिड़े स्पीड सां अची पंहिंजे घर पहुचे, दरवाज़ो क्रॉस करण सां ई पंहिंजे भाॼाइनि खां पुछे, पंहिंजे घरवारी जो नालो वठी चवे त उहा किथे आहे। उहे सभु भाॼायूं हिन ते खिलनि, चवंदियूं हुयसि अदा तोखे छा घरवारी एतिरी प्यारी आहे? चवंदो न, मुंहिंजो कमु अथसि। आख़िर ॿुधाईंदियूं हुयसि लटा धोता अथई, मथे तार ते सुकाइण वई आहे, फौरन मथे चढ़ी वञे। पोइ हुनखे ॾाढो प्यारु ॾे, कॾहिं खीसे में मुङेरा खयूं अचे, कॾहिं सोपारियूं खयूं अचे। ही पाण में ॿई हिक ॿिए खे ॾिसी ॾिसी नंढा पा। किसो हलंदो रहियो। हिननि खे अलाह पाक 1.5 साल खां पोइ हिकिड़ी न्याणी अता कई, जंहिंजो नालो हिननि मुहबत मां माहिन रखियो। ॾाढी ख़ूबसूरत हुई। हिननि जी मुहबत जी इंतिहा न हुई। जॾहिं हिननि खे न्याणी ॼाई त ही अञा वधीक ख़ुशि हुया। मुड़ुसु हिन जो तमामु घणो ख़्यालु कंदो हुयो त सॼो ॾींहुं हिन जी ख़िदमत चाकरी में जॾहिं उहा डिलीवरी करे आई त घर जो को बि कमुकार सभु कुझु उहो हुनजो मुड़ुसु कंदो हुयो। जॾहिं बि ड्यूटी खां मोटी अचे, हुनजे खट ते वेही हुन खां हाल वाल वठे, हुनजे दवाउनि जे बाबति पुछा करे त तोखे कंहिं शइ जी ज़रूरत आहे, हुनजे लाइ फ्रूट आणे। मतिलबु हिननि जी वॾी मुहबत हुई। आख़िरकार न्याणी हिननि जी जेका आहे त उहा 6 महीननि जी थी। 6 महीननि जी थी त हिन जी इहा घरवारी वरी बीमार थी पई। हिनखे ओचिते बेहोशी जा दौरा पइजी विया। छोकिरे जा जेके भाइर हुया उहे फौरन पंहिंजी भाॼाई खे हॉस्पिटल खणी विया। हिनखे बि ऑफिस फ़ोन करायूं त जल्दी सिविल अस्पताल पहुच। हीअ बि वञी उते पहुतो। ॾिठई त हिन जी कंडीशन तमामु ख़राबु आहे। हिन जूं अखियूं जेके आहिनि हर हर वञी छत में लॻनि। सभु घर जा भाती हिन जे बेड जे चौधारूं बीठा आहिनि। हिन सां ॻाल्हाइनि बि अथा, के रोअनि था। हिन जो मुड़ुसु आयो, पंहिंजी धीअ माहिन खे पंहिंजे बग़ल में खणी घरवारी जो हथु वठी रोए पियो। हिन जा ॻोढ़ा वञी हुनजे हथ ते वञी पिया। घरवारी ज़ोर ॾेई चयो त काश मां तोसां शादी न कयां। मूंखे इहा ख़बर हुजे हा त मुंहिंजी ज़िंदगी एतिरी आहे त मां तोसां शादी कॾहिं न कयां। ऐं चई त मां तोखे हिकिड़ो अर्ज़ु कयां, छा मुंहिंजो चवणु वठंदे? मुड़ुसु रोअण जी हालत में चयुसि, कंध लोॾे चईसि ॿुधाए। हुन चयुसि तूं ॿी शादी करे छॾिजांइ। मुंहिंजे माहीने जी बि तोखे पारत आहे। ऐं जॾहिं हीअ वॾी थिए त हिन जो रिश्तो अहिड़ी जॻह ते कजांइ जेको पढ़ियो लिखियो हुजे, तुंहिंजे पाड़े में हुजे, तोखे हर वक़्तु वेझो हुजे। त उहो ज़ारूं कतार हुनजो मुड़ुसु रोअण लॻो। घर जा सभु भाती बेड जे चौधारूं बीठा। बसि मुहबत खे का अहिड़ी नज़र लॻी वई, ईअं बसि चंद लम्हनि में हुन जूं अखियूं बेड जे चौधारूं फिरण लॻियूं, सभिनी खे ॾिसण लॻी। ऐं ईअं हुन जूं अखियूं छत में लॻियूं। अखियूं बीहजी वियूं, दम परवाज़ थी वियो, सभिनी जूं रड़ियूं निकिरी वियूं। डॉक्टर खे सॾु कयूं। डॉक्टर अची मरण जी तस्दीक कई। हिन जे ग़म जी इंतिहा न रही। लाश खणे आया घर। लाश जे भरिसां सॼे ॻोठ जा माण्हू वेठा आहिनि। ही हर हर हुन घरवारी जे मुंहं ते ॾिनल चादर खे लाहे हुनखे ॾिसी सिक लाहे पियो। हर हुनजे हथ खां वठी ज़ोर पियो ॾे। हिनखे यकीन न पियो अचे त हीअ कीअं मरी सघे थी। आख़िर जेका ख़ुदा जे तरफ़ां लिखियलु हुयो हुनखे त केरु मिटाए बि नथो सघे। 3 ॾींहं महिमान हिननि जे घर में रश लॻी हुई। आस्ते 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 सभु महिमान बि हलिया विया। जॾहिं हीउ पंहिंजे कमरे में वेठो त ॾाढो परेशान हुयो। हिनखे का बि ॻाल्हि सम्झ में न अचे। आख़िर हिन जी भाॼाई भाइर जेके हिन जे कमरे में आया, हुनजी भाॼाई हिनखे चयो त माहिन जी तूं का बि ग़लती न कर, हिनखे असां पालींदासीं। मां बि हिन जी माउ आहियां। हिन जे भाउ हिनखे दिलासो ॾिनो। बहरहाल हिन ऑफिस वञणु शुरू कयो।
ऑफिस में भी हिन जी दिलि न लॻे, घर अची करे बि छा। जॾहिं घरवारी जीअरी हुयसि त ऑफिस जे मोकल जो इंतज़ारु कंदो हुयो ऐं फ़ौरन बस पकिड़े या रक्शो पकिड़े घर पहुचंदो हुयो। हाणे हिन जी कंडीशन अहिड़ी थी वई, 7-8 किलोमीटर फ़ासिलो पंधु तय करे ईंदो त घर वञी कयां बि छा। बैग हथ में, हर हुन रोड जे छांव ते वेहे, कंहिं होटल ते वेहे, जॾहिं शाम थिए त घर पहुचे। हिकिड़े ॾींहुं जॾहिं हिनखे ऑफिस मां मोकल मिली, हिनखे कुझु ऑफिस जो कमु बि हुयो। हिन सोचियो त वञी घर कमु कयां। हीउ घर तकिड़ो आयो त घर में थोरो शोर ॾिठईं। पंहिंजी भाॼाई जा आवाज़ हिन ॿुधा त पाण त मरी वई, हीअ घंटी बि असांजे कंध में ॿधी वई। हीअ न चुप थी करे असांजी ज़िंदगी हिन तबाह करे छॾी। बहितर हुयो त हीअ बि उन सां गॾु मरे हा। त हिनखे बिजली जा शाक लॻा। हिन बैग पंहिंजे खट ते रखी फ़ौरन पंहिंजे भाउ जे कमरे में वियो, पंहिंजी धीअ खे खणी वापसि थियो त हिनजी भाॼाई हिनखे ॾिठो, पोयां कढायसि, अदा अदा करे पोयां सॾु कंदी आई, अदा मूंखे ॾे, मां हिनखे मूंखे ॾे। बसि पोइ हिन दिलि में फ़ैसिलो कयो त मूंखे हिन माहिन जे करे जीअणो आहे, हिन जो पीउ थी बि जीअणो आहे, हिन जी माउ थी बि जीअणो आहे। हर हाल में मूंखे हिन माहिन जे करे जीअणो आहे। दोस्तो, पोइ हुन माण्हूअ चयो त औलाद जी माउ न मरे। मोहबत हिकु अहिड़ी शइ आहे जंहिंजो को बि अंत न आहे। हीअ सॼी कहाणी हिकु हक़ीक़ी किस्सो आहे। मूंखे हिकिड़े दोस्त ॿुधायो, मां उन जी फरमाइश ते इहे उन जी कहाणी मां लिखी ऐं उनखे सुठे नमूने सां यादि करे मां अॼु हीअ वीडियो तरतीब ॾियां थो। मुंहिंजो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हुजे त बराए महिरबानी पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो, पंहिंजे राय खां ज़रूरु आगाह कजो। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।